الحمد لله وكفى والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون إن الله لا يستحيي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها فأما الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد गुज़िरियल दर्स जे अंदरि आयत नंबर 23 ऐं 24 तव्हांजे साम्हूं तिलावत कईसीं ऐं उन जी वज़ाहत ऐं तशरीह तव्हांजे आॾो बयानु थी। अॼु आयत नंबर 25 सूरतुल बक़रा जी आहे। गुज़िरियल दर्स जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो चैलेंज बयानु फ़रमायो काफ़िरनि जे लाइ त जेकॾहिं तव्हां चओ था त हीउ क़ुर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ठाहियो आहे त पोइ भला तव्हां उन जहिड़ी का सूरत ठाहे अचो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे चयो त फ़इलम तफ़अलू ईअं तव्हां न करे सघंदव वलम तफ़अलू हरगिज़ न करे सघंदव। सवाल ई पैदा न आहे जो तव्हां क़ुर जहिड़ी का सूरत ठाहे खणी अची करे ॾेखारे सघियो। पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ अज़ाब जो बयानु फ़रमायो त ज़ाहिर आहे जेको क़ुर मजीद अल्लाह जे रसूल ते नाज़िल कयो वियो आहे ऐं नाज़िल थियल बि अल्लाह जे तरफ़ां हुजे तव्हां उन जे मथां ईमान नथा रखो ऐं तव्हां उन जे मथां यकीन नथा रखो त पोइ उन्हनि जे लाइ अज़ाब जो मामिलो आहे। दुनिया बि उन्हनि जी ख़राबु आख़िरत बि उन्हनि जी ख़राबु। हिननि आयतुनि जे अंदरि आयत नंबर 25 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मोमिन ऐं मुसलमान जिनी उन जे मथां क़ुर जे मथां ईमान आंदो ऐं बिल्कुलु उन्हनि तस्लीम कयो त हीउ क़ुर अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां नाज़िल थियल आहे। उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला ख़ुशख़बरियूं ॿुधायूं वबशिरिल्लज़ीना आमनू ऐं ख़ुशख़बरी ॿुधाए अल्लज़ीना उन्हनि माण्हुनि खे आमनू जिन ईमान आंदो व आमिलुस्सालिहाते ऐं नेक अमल कयूं चङा कम कयूं अन्न लहुम जन्नात बेशक उन्हनि जे लाइ बाग़ात आहिनि तजरी मिन तहतिहल अनहार जो वहनि थियूं उन जे हेठां वायूं कुल्लमा रुज़िक़ू ऐं जॾहिं बि खाधे जे लाइ उन्हनि खे ॾिनो वेंदो मिन हा उन्हनि मां मिन समरति रिज़्क़ा को बि मेवो खाइण जे लाइ क़ालू हाज़ल लज़ी रुज़िक़ना चवंदा उहे उते ही त रुज़िक़ना मिन क़ब्लु उहा ई शइ आहे जेका असांखे खाराई वई हिन खां पहिरीं व उतू बिही मुतशाबिहा ऐं मिलंदो उन्हनि खे साॻियो मेवो वलहुम फ़ीहा अज़वाजुम मुतहरा उन्हनि जे लाइ उन जन्नत जे अंदरि नेक ऐं जेका पाक घर वारियूं हूंदियूं वहुम फ़ीहा ख़ालिदून ऐं उहे उन जन्नत जे अंदरि हमेशह हमेशह जे लाइ हूंदा। इहो अल्लाह ताला नेक जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ पहिरियों त ख़ुशख़बरी उन्हनि खे ॿुधाए ईमान आणण सां गॾोगॾु उन्हनि अमल बि साले कया ऐं जेका नेमत हूंदी आहे न नेमत उलमाए मुफ़सिरीन फ़रमाइनि था जेका दवाम वारी नेमत आहे उन जहिड़ी दुनिया में का नेमत ई न आहे। दवाम चइबो आहे उन राहत खे जेकॾहिं राहत आहे पर दुनिया जे अंदरि तव्हां असांखे मिसाल का राहत मिली थी वञे उनजो दवाम जे मथां मामिलो न हूंदो आहे उहा आरज़ी माना राइश हूंदी आहे या आरज़ी उहा राहत हूंदी आहे। आरज़ी राहत ऐं दाइमी राहत में फ़र्क़ु आहे यानी ही जेका तव्हांखे
अल्लाह ताला जेके जन्नत जे अंदरि मेवा खाराईंदो या अल्लाह तबारक व ताला जेके जन्नत जे अंदरि नेक घर वारियूं अता फरमाईंदो उहो कुझु वक़्त जे लाइ कोन हूंदियूं, कुझु टाइम जे लाइ न हूंदियूं, हमेशह जे लाइ। अल्लाह ताला फरमाए थो वहुम फ़ीहा ख़ालिदून, उहो हमेशह जे लाइ। ऐं वलहुम फ़ीहा अज़वाज मुतहरा, या अल्लाह तबारक व ताला फरमाए थो जेके उन्हनि खे मेवा ॾिना वेंदा, पहिरीं या त मेवो ॾिसी करे इन में उलमा मुफ़सिरीन फरमाईंदा त उन्हनि मेवनि जो कलर ऐं सिस्टम ईअं ई हूंदो जीअं दुनिया जे अंदरि सूफ़ आहे, सूफ़ जो सूफ़ जहिड़ो रंग, पर जॾहिं उते खाईंदा न त उनजो चवंदा हीअ त उहो ई मेवो आहे जेको शायदि असां दुनिया जे अंदरि खाधो आहे। पोइ जॾहिं उनखे इस्तेमालु कंदा उनजो ज़ाइक़ो जॾहिं ॾिसंदा चवंदा यार माशाअल्लाह हिन जो ज़ाइक़ो त तमामु भलो ऐं बहितरीनु ज़ाइक़ो आहे। जन्नत जी नेमतुनि जो मुक़ाबिलो माण्हू करे नथो सघे, पर उहो मुतशाबिह। या मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखंदा त जीअं नेक माण्हू खे नेकी करण जे अंदरि जेको सुरूर मिलंदो आहे, सुकून मिलंदो आहे, जेका राहत मिलंदी आहे, उन जहिड़ो ज़ाइक़ो उन्हनि खे उन मेवा जे अंदरि मिलंदो। पोइ खाई करे चवंदा हीअ त सुकून ऐं राहत उहा ई आहे जेका असां दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व ताला जी इबादत कयूं आहे। ज़ाहिर आहे जन्नत इबादत जो ई त बदिलो आहे न। दुनिया जे अंदरि जेकॾहिं को माण्हू नेक अमल कंदो उनजो बदिलो अल्लाह तबारक व ताला उनखे आख़िरत में जन्नत जी सूरत जे अंदरि अता फरमाईंदो। ऐं जेके घर वारियूं अल्लाह तबारक व ताला उते अता फरमाईंदो, अल्लाह ताला फरमायो त उन्हनि जे लाइ नेक घर वारियूं पाकीज़ा। पोइ उन जे अंदरि जेके उयूबात वग़ैरह औरत जे अंदरि अल्लाह ताला जेके हिते दुनिया जे अंदरि हूंदियूं आहिनि, औरत खे जीअं हैज़ वग़ैरह ईंदो आहे या औरत जे अंदरि इहे पायखाना वग़ैरह जो मामलो आहे, उते इन्हनि मां का बि शइ कंहिं बि क़िस्म जी न हूंदी। खाइण पीअण खां पोइ बि थोरो पघर निकिरंदो, जेको खाधल पीतल आहे उहा हर शइ छा थी वेंदी आज़मो। ऐं हिते उनजा हज़ारे मामलात ऐं मसाइल आहिनि, पर जन्नत में अहिड़ो कंहिं बि क़िस्म जो को बि मसइलो न हूंदो। ऐं वॾे में वॾी जेका नेमत अल्लाह जी आहे उहा दवाम वारी आहे, माना जंहिंखे जन्नत मिली उहो हमेशह जन्नत जे अंदरि हूंदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं हर मुसलमान खे जन्नत अता फरमाए। हाणे जेका अॻिते आयत आहे आयत नंबर 26, इन्नल्लाह ला यस्तही अन यज़रिब। ॾिसो काफ़र जेके आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु उन्हनि जा एतिराज़ात को न को मसइलो कढी करे विहंदा। हाणे काफ़रनि जो एतिराज़ इहो हुयो त भई हे जेकॾहिं तव्हां चओ था त हीअ अल्लाह ताला जो किताबु आहे क़ुरान मजीद, बाबा हा बिल्कुलु अल्लाह ताला जो क़ुरान मजीद आहे। पोइ अल्लाह साईं हिन क़ुरान जे अंदरि नंढी नंढी शयुनि जा भला मिसाल बयानु फरमाया आहिनि। मिसाल जीअं हाणे मच्छर आहे या मकड़ी जो ज़िक्र आहे क़ुरान जे अंदरि, मसलुल लज़ी नतख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अन्कबूत। त इहे नंढी नंढी शयुनि जा अल्लाह एॾो वॾो बादशाह त उनजो कलाम बि त वॾो हुजणु खपे न। पोइ इन्हनि नंढी नंढी शयुनि जो भला अल्लाह ताला मिसाल छो बयानु फरमायो आहे? इहो कंहिंजो एतिराज़ हुयो बाबा? काफ़रनि जो। त अल्लाह ताला उन्हनि खे जवाबु ॾिए थो पियो, हालांकि हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त मिसाल नंढी शइ जे ॾियण सां कोई हर्ज न आहे, कोई मसालो कंहिं बि क़िस्म जो न आहे। माण्हू मिसाल ॾेई सघे थो, वॾो माण्हू आहे कहिड़ी बि शइ जो मिसाल ॾिए त माना हुननि जा हिकिड़ा अजाया एतिराज़ात हुया। त हाणे अल्लाह ताला उन्हनि खे जवाबु थो ॾिए त इन्नल्लाह, बेशक अल्लाह जी ज़ात, ला यस्तही, न लज कंदी आहे, ऐं यज़रिब, जो बयानु करे मिसाल, मा बऊज़तन, कंहिं मच्छर जो, फमा फ़ौक़हा, या उनखां का मथे शइ आहे। अल्लाह ताला जे साम्हूं कंहिं बि क़िस्म जो इहो मामिलो न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिन दुनिया जी अल्लाह जे आॾो हैसियत जेको आहे मच्छर जे पर जे बराबरि बि न आहे। ये जेका दुनिया त आहे असां जंहिंजे लाइ ॾींहुं राति जाकोड़ कयूं था, महिनत कयूं था, कोशिशि कयूं था, माल उड़े माल अचे, माल उड़े माल अचे, हिन सॼी दुनिया जी हैसियत अल्लाह जे आॾो मच्छर जे पर जे बराबरि बि न आहे। जेकॾहिं इन जे मच्छर जे पर जे बराबरि बि हैसियत हुजे हा न त पोइ हिकिड़ो ढुक बि ख़ुदा काफ़रनि खे नसीब न करे हा। ॻाल्हि सम्झ में आई? अल्लाह जे रसूल इहा हदीस बयानु फरमाई, मिसाल ॾेई करे बयानु फरमाई। खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मिसाल सां जेको मुखातब हूंदो आहे सही नमूने सां उन ॻाल्हि खे सम्झी वेंदो आहे। ऐं ॿियो, ज़िंदगी जेको माण्हू जंहिं जॻह ते गुज़ारे थो उन जी ज़िंदगी मां उन्हनि जी शयुनि मां जॾहिं उनखे मिसाल ॾेई करे सम्झाइबो आहे न त पोइ उनजो अकुलु उन शइ खे जल्दी तस्लीम कंदो आहे। का अहिड़ी शइ आहे जेका तव्हां असां ॾिठी न आहे, मिसाल वेही मां उन्हनि जा मिसाल ॾियां या तव्हांखे सम्झायां, तव्हां चवंदो यार इहा त असां ॾिठी न आहे, असांखे ख़बर ई न आहे। अव्हांजी ज़िंदगी जे आॾो जेका शइ गुज़रे थी उनजो मिसाल ॾेई करे जेकॾहिं माण्हू खे सम्झायो वेंदो आहे त उहा ॻाल्हि उनखे वधीक सम्झ में ईंदी आहे। त
अल्लाह ताला फरमाए थो त बेशक अल्लाह जी ज़ात न लज कंदी आहे जो बयानु करे मिसाल मां बाऊज़तन याने कंहिं मच्छर जो फमा फ़ौका या उनखां जे करे का मथे शइ आहे